بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي أسانجي جيكو التأملات القرآنية تدبر قرآن جيكو كيوتها هي أسانجي جيكو حصو 199 حصو ہے اللہ تعالیٰ اساں کے تاں کے خلوص نیت جے ऐं पंहिंजे बारगाह में ही अमल असां खे क़बूल करे ऐं असांजो तदब्बुर जेको आहे असीं छो था कयूं छो जो अल्लाह ताला असां खे हुकुम करे थो क़ुरान में अल्लाह ताला असां खे हुकुम करे थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम चए थो अफला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा इन आयत खां असीं मुंतलक़ कयूं था शुरू कयूं था छो जो अल्लाह साईं चए थो त छो नथा हिन क़ुरान खे पढ़नि ऐं सम्झनि ऐं तदब्बुर कनि ऐं हिन जो आयतूं सम्झनि त इन्हनि जे सम्झण खां पोइ अमल इंसान खे सवलो थींदो जे न सम्झंदो त अमल छा ते कंदो तंहिंजे करे ही असांजो जेको तदब्बुर अॼु जेके आयत आहे हीअ सूरत राद में आहे 18 आयत खां वठी हेठि पढ़ूं था थोरो आयतूं ऐं उन जो माना बि कढूं था तर्जुमो ऐं तफ़सीर सां बि त अल्लाह ताला हिते चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफमन यअलमु अन्नमा उनज़िल इलैका मिन रब्बिकल हक़्क़ु कमन हुवा अअमा इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब अल्लज़ीन यूफ़ून हितां खां वठी असांजो तदब्बुर आहे जेको 19 आयत थिए थी अल्लज़ीन यूफ़ून बिअहदिल्लाह वला यंक़ुदून अलमीथाक़ वल्लज़ीन यसिलून मा अमर अल्लाहु बिहि अन यूसल वयख़शौन रब्बहुम वयख़ाफ़ून सूअल हिसाब 21 नंबर ताईं असीं पहुतासीं पहिरियां ई अल्लाह ताला असांखे हिते चए थो अफ़मन यअलम जेको आलिम आहे जंहिंखे ख़बर आहे जेको सम्झे थो उहो ऐं जंहिंखे ख़बर कान्हे अफ़मन यअलम अन्नमा उनज़िल इलैका मिन रब्बिकल हक़्क़ु कमन हुवा अअमा जंहिंखे ख़बर आहे क़ुरान जी ऐं आयतुनि जी ऐं मानानि जी उहो ऐं हिकिड़ो जेको जॾो आहे अखियुनि खां न ॾिसे थो न सम्झे थो उहे ॿई हिकु जहिड़ा नथा थी सघनि इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब जंहिंखे अल्लाह से अकुल ॾिनो आहे दिमाग़ ॾिनो आहे उहो ई सम्झंदो ही आयतूं क़ुरान जो ऐं उहो ई हिन ते सम्झंदो ऐं अमल कंदो अल्लज़ीन यूफ़ून हाणे हिते चए थो जेके वाइदा अल्लाह सां इंसान कया हुआ जेॾीमहिल अल्लाह ताला असांखे जीअं असां पहिरियां ॿुधायो सीरत नबवी में आदम खे अल्लाह साईं जेॾीमहिल पैदा कयो त सॼी हुन जे पुठीअ मां औलाद खे जेके क़यामत ताईं जेके ॼमंदा सभु अॻियां हुन जे कढी असांखे तूं मां बि हुआसीं उन में सभु मख़लूक हुई नंढा वॾा सभु कीलनि वांगुरु अॻियां थी बिही ऐं अल्लाह साईं हुननि खां वाइदा वरिता त मुंहिंजी इबादत कंदो शिरक मूंसां न कंदो ऐं उन्हनि मां उहे वाइदा वठनि त सिलत रहमी तव्हां कंदो इहे सभु वाइदा असांखां अल्लाह ताला वरिता हुआ त हाणे हिते उहो वाइदा असांखे यादि थो कराए अल्लाह साईं चए थो अल्लज़ीन यूफ़ून बिअहदिल्लाह जेके अल्लाह खे जेके अल्लाह वारा जेके हू नेक जेके क़ुरान खे सम्झनि था हाणे उन्हनि जे अल्लाह साईं चए थो उन्हनि जी नेकी थो करे अल्लज़ीन यूफ़ून बिअहदिल्लाह उहे वाइदा पूरा अल्लाह जा कनि था वला यंक़ुदून अलमीथाक़ ऐं उहे जेके वाइदा जेके तव्हां मूंखे ॿुधायो मूंसां वाइदा कया उन्हनि खे तव्हां घटि न सम्झंदो ऐं उन्हनि खे छॾींदो न वला यंक़ुदून अलमीथाक़ हाणे इहे जेके वाइदा जेके असीं कया हुआ अल्लाह जे अॻियां असां सभई हाणे उहे ॿुधाए थो वल्लज़ीन यसिलून मा अमर अल्लाह ऐं जेके अल्लाह तव्हांखे हुकुम कयो हो सिलत रहमी में मा अमर अल्लाहु बिहि अन यूसल जेको तव्हां वाइदा कया त उहे मुंहिंजी इबादत बि कंदो तौहीद बि कंदो ऐं मूंखां सवाइ कंहिंखे न पुकारींदो उहे वाइदा बि तव्हां पूरा कंदो यूसल वयख़शौन रब्बहुम वयख़ाफ़ून सूअल हिसाब ऐं उहे अल्लाह जा बाना जेके वाइदा कया ऐं वाइदे ते बीठा आहिनि ऐं वाइदो पूरो था कनि उहे अल्लाह खां डिॼनि था वयख़ाफ़ून सूअल हिसाब ऐं ख़बर अथनि त हिसाब ॾाढो ॾुखियो आहे ऐं असां उन हिसाब में जे पइजी वेंदासीं त पोइ असांखे हलाकत थी वेंदी असांखे अज़ाब पइजी वेंदो तंहिंजे करे इहे वाइदा जेके असीं इंसान तो मां सभिनी कया आहिनि केर बि इनकार नथो करे सघे त मां उन वाइदे में न हुउसि जा मां उते मूंखे यादि न आहे न इहो सभु अल्लाह ताला इंसान असांखां वाइदो वठंदो आहे छाजे लाइ त तव्हां इहे शयूं कंदो अल्लाह जी उन्हनि मां इहा आहे अल्लाह जी इबादत जेको हुन मां तफ़सीर सभई हुन कढनि था आयतुनि ऐं हदीसुनि मां त उहे कहिड़ा वाइदा आहिनि उहे इहे आहिनि यसिलून मा अमर अल्लाहु बिहि अन यूसल उहो छा आहे यू बिवस्लिल अरहाम पहिरियां ॾिसो सभिनि जो मुतफ़िक़ आहिनि त सिलत रहमी पूरो कंदा उलमान जो इन शइ ते इत्तिफ़ाक़ आहे त ही जेके वाइदा उन्हनि वाइदनि मां पहिरियां इहो आहे त सिलत रहमी जेकी आहे जेकी
अॼोकल्ह असां जेके दर्स जेके कयूं था त इहे जेके क़ुर में चंद आयतूं आणियूं था सॼे क़ुर में अलाह से असांखे ॿुधाए थो त सिलत रहमी कयो, सिलत रहमी खे नाहे छॾिणो। त हीअ ॾिसो अलाह साईं के माण्हू हिते सम्झंदा कोन, छो जो आयतुनि जो जेके हिकिड़ो हूंदो आहे मग़ज़ हूंदो आहे अल्लज़ी, जीअं हिते अलाह साईं चए थो वल्लज़ीन यस्लून मा अमर अल्लाहु बिही अन यूसल, उहे शयूं जेके तव्हां मूंखे वाइदा कया हुआ त तव्हां पूरा कंदव उहे। हाणे केरु सम्झंदो इहे वाइदा कहिड़ा कहिड़ा, त उलमा तफ़सीर हदीसुनि मां कढी असांखे ॿुधाईंदा त पहिरियां उहा छा आहिनि उहूद जेके असीं अलाह वाइदा कया हुआ अलाह खे, ऐं अलाह जे अॻियां असीं कसम खयां हुआ त असीं उहे शइ पूरियूं कंदासीं। उहे जेके अलाह जा हुक्म हुआ असां पहिरियों अलाह जे तौहीद ऐं अलाह जी इबादत कंदासीं, अलाह खां सवाइ ॿिए कंहिं ॾे न वेंदासीं, न बूतनि ॾे, न दरगाहनि ॾे, न क़बरुनि ॾे, न वलियनि ॾे, न अलाह खे पुकारींदासीं, अलाह खे सॾींदासीं, अलाह जी इबादत कंदासीं, अलाह जी तौहीद क़ाइमु कंदासीं। ऐं उन्हनि खां पोइ डायरेक्ट अचे थो बिसिलतिल अरहाम। ॾिसो सभिनी तफ़सीरनि में इहो तव्हांखे मिलंदो त सिलत रहमी जेकी आहे ज़रूरी आहे। सिलत रहमी में अलाह से असांखां वाइदा वरिता आहिनि त इहे वाइदा तव्हांखे पूरा करिणा आहिनि, कीअं बि करे सिलत रहमी करणी आहे। सौट आहिनि, मारोट आहिनि, पुफियूं आहिनि, मासियूं आहिनि, पोड़ा आहिनि, नौजवान आहिनि, तव्हांखे वणनि था नथा वणनि, तव्हां सां ठहनि था तव्हां सां कोन था ठहनि, इहो ॿी ॻाल्हि आहे। अलाह जो हुकुम आहे। ॾिसो न अॼुकल्ह तूं अॼु गर्मी आहे, केरु थो हिन गर्मी में ॿाहिरि वञी निमाज़ ज़ोहर जी पढ़े या टे पारी पढ़े, पर तूं वञी थो निमाज़ ते, छो अलाह जो फ़र्ज़ु आहे तोखे पूरो करिणो आहे। छा जो सीउ हूंदो ॾाढो हूंदो त बि तूं फजर ते उथी थधे पाणी सां वज़ू करे मस्जिद ॾे वेंदे, छो थो वञी अहिड़े सीअ में? छो जो तो अलाह सां वाइदो कयो त इहे फ़र्ज़ु मां पूरा कंदुसि। इन्हनि फ़र्ज़नि मां इहो बि फ़र्ज़ु बि आहे त सिलत रहमी इंसान खे ज़रूरी करणी आहे। ऐं हीअ जेके सिलत रहमी जेके असांखे अलाह साईं जिथे किथे छो थो असांखे ॿुधाए, ऐं हिकिड़ो दफ़ो चए हा त असांजे लाइ बि काफ़ी आहे, पर हीअ अलाह जो क़ुर ॾिसो अलाह सां असां सां रहीम आहे, बार बार असांखे ॿुधाए थो त हीअ कमु तव्हांखे करिणो आहे। वल्लज़ीन यस्लून मा अल्लज़ीन, जेके इहे सिलत रहमी जेके कनि था, अलाह साईं हिते चए थो वल्लज़ीन यूफ़ून बिअहदिल्लाह वला यंक़ुज़ून अल मीसाक़, उहे आहिनि मुंहिंजा बाना जेके मूं सां वाइदो जेको कयो अथनि उहो पूरो कंदा। वला यंक़ुज़ून, ऐं उन वाइदे खे उनखे टोड़ींदा न। अल मीसाक़, छो जो वॾो वाइदो, ॾुखियो वाइदो। वल्लज़ीन यस्लून मा अमर अल्लाहु बिही, ऐं जेके मूं चयो मां हुकुम तव्हां उहो करण वारा आहिनि। वल्लज़ीन यस्लून मा अमर अल्लाहु बिही अन यूसल, ऐं पूरो करिणो आहे उनखे। वयख़्शौन रब्बहुम वयख़ाफ़ून सूअल हिसाब। उलमानि जो क़ौल आहे त इहे वाइदा जेके अलाह साईं इंसाननि खां वरिता त पहिरियां अलाह जी तौहीद ऐं अलाह जी इबादत, पोइ उन्हनि खां पोइ वरी वाइदा कहिड़ा आहिनि? हुम अल्लज़ीन यस्लून कुल्ल मा अमर अल्लाहु बिही अन यूसल, हर शइ अलाह साईं असांखे हुकुम कई आहे उहो असांखे करिणो आहे। ऐं उन्हनि मां पहिरियों अलाह जो अमर उहो आहे मिन सिलतिल अरहाम, सिलत रहमी जेकी आहे तमामु ज़रूरी आहे। ऐं इंसानु छा बि करे, जे तो सिलत रहमी कटे छॾी त अलाह साईं तोखे परे करे छॾींदो, तोखे अलाह साईं कटे छॾींदो, ऐं अलाह साईं तोखां हिसाब ॾाढो ॾुखियो वठंदो। ऐं उलमानि जो क़ौल आहे त जेको मनूक़िशल हिसाब फमनूक़िशल हिसाब उज़िब, ऐं जंहिंखां हिसाब अलाह साईं वरितो त उहो अज़ाब में पइजी वेंदो। तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे त अलाह जे चवण ते हले, अलाह जे क़ौल ते। अलाह ताला क़ुर में असांखे छो बार बार इहो चए थो त सिलत रहमी कयो, ऐं सिलत रहमी जिथे किथे असांखे हुकुम करे थो उहो तव्हां पूरी कयो। छाजे लाइ थो इहे चए असांखे? छो जो हीअ हिकिड़ी अज़ीम शइ आहे, मुहिम शइ आहे, तमामु ज़रूरी शइ आहे। ऐं जे असीं न कंदासीं त अलाह साईं असांखे अज़ाब मिलंदो। ऐं ॾिसो न असांखे नबी करीम सदाईं हदीसुनि में बि ॿुधाए थो इहे शयूं, त जीअं हदीस में अचे थो त हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, अलाह साईं फरमाए थो अन अल्लाह व अन रहमान, अलाह चए थो मां या अलाह, मां या रहमान, ख़लक़्तु रहिम, चए थो अलाह साईं चए थो रहम जेकी आहे मूं रहम खे मूं पैदा कयो आहे। वशक़क़्तु लहा मिन इस्म मिन इस्मी, ऐं उन जे रहम जो उन जो नालो मुंहिंजे नालनि मां हिकिड़ो उन्हनि मां शामिलु थो थिए।
फमन वसलहा वसलतो ऐं उन खे सिलत रहमी खे जेको पहुचंदो मां उन खे पहुचंदुसि वमन क़ताअहा क़ताअतो ऐं जेको उन खे कटे थो छॾे त उन खे मां कटे थो छॾियां तौबा अल्लाह साईं माफ़ करे। ॾिसो न केॾो न अज़ीम हदीसूं आहिनि ऐं नबी करीम जो चवण पर उन खां अॻु में अल्लाह जो कलाम जेको हिते आहे अल्लाह साईं हिते असांखे हुकुम करे थो त जेको बि जेके बि मूंसां वाइदा कया अथव त पूरा कयो ऐं उहा ज़रूरी आहिनि ज़रूरी उहा वाइदा असांखे पूरा करणा आहिनि त तौहीद बि अल्लाह जी कयूं था निमाज़ बि पढ़ूं था हज बि कयूं था रोज़ा बि पढ़ सिलत रहमी असां चऊं था त यार असांजे माइटनि सां ठहूं कोन था माइट असांजा जेके आहिनि विछूं आहिनि ॾंगिन था हसद था कनि असां सां ठहनि नथा असां खां यार कटे छॾियो अथनि असांखे असीं बि उन्हनि खे कटे छॾियो भाउ असीं तुंहिंजी मुंहिंजी मर्ज़ी न आहे। काफ़ी माण्हू उते असांखे मिलंदा आहिनि त यार एतिरो पंधु परे करे परे हिकिड़ो असांजो खून में पोढ़ी आहे या पोढ़ो आहे उन सां मिलणु छो थो वञी तव्हांजो पुछनि ई कोन था न हू तव्हांखे मञनि था न तव्हांखे पंहिंजो कनि था। मां हुननि खे इहो चवंदुसि त हू कोन था मञनि हुननि खे ख़बर कान्हे असांखे त ख़बर आहे त अलाह जो असांखे हुकुम आहे अलाह जो असांखे हुकुम पूरो करिणो आहे हू नथा सम्झनि जा न आहिनि अणपढ़ियल आहिनि त असां त पढ़ियल आहियूं असांखे त पूरो करिणो आहे असांखे हुन वञिणो आहे दुआ सलाम रखिणो आहे वासी खून हो असीं तव्हांजा माइट आहियूं असीं तव्हां ॾे अचूं वञूं था ऐं असांखे सिलत रहमी ज़रूरु करणी आहे त असांखे सिलत रहमी त असांखे ज़रूरु करणी आहे जे हीअ नथा ॼाणनि हीअ जाहिल आहिनि त असीं त जाहिल कोन्हूं जे हिननि खे अलाह जी ख़बर न आहे त असांखे अलाह जी ख़बर आहे जे हीअ जन्नत नथा चाहिनि त तूं मां त जन्नत चाहियूं था असीं छो तकलीफ़ था कयूं सीअनि में बि निमाज़ पढ़ूं गर्मियुनि में बि निमाज़ पढ़ूं तबलीग बि कयूं इल्म बि सिखूं ऐं अलाह माण्हुनि जो नालो खणी नबी जो नालो खणी अलाह रसूल जो नालो खणी माण्हुनि खे सेखारियूं ऐं हुननि खे ॿुधायूं ऐं सभु कयूं था जन्नत जे लाइ ऐं जेको अलाह जो वॾो वाइदो आहे जीअं अलाह साईं असांखे हिते चए थो यूफ़ून बिअहदिल्लाह वला यंक़ुदून अलमीसाक़ वल्लज़ीन यसलून मा अमर अल्लाह बिह सभु उलमा जी तफ़सीर ते जेके पहुचनि था ऐं उहे वाइदा पूरा कनि था जेको अलाह जो हुकुम सां जेके हलनि था उहे अमर अलाह जो हुकुम छा आहे सिलत रहमी ज़रूरी कयो ऐं सिलत रहमी जेके न कंदो त उहे उन्हनि सां हिसाब थींदो ऐं हिसाब ॾाढो ॾुखियो थींदो। अलाह ताला असांखे तव्हांखे इन ॾुखे हिसाब खां बचाए। हिते असांखे नंढिड़ो किसो यादि थो अचे हज़रत अली इहो किताब अल हाकिम में अचे थो 3 जुल्दे में त ॾिसो हज़रत अली वेठो अमीर उल-मोमिनीन हज़रत अली वेठो हो साहबनि सां ऐं उन्हनि साहबनि मां हिकिड़े माण्हू उनखे जेके नवां जेके ताबई आहे उन पुछियसि त या अली या अमीर उल-मोमिनीन ॿुधा पंहिंजे दोस्तनि जो ऐं प्यारनि जो जेके नबी करीम जे धरे हूंदा हो त उन्हनि जो असांखे थोरो ॿुधा त हुननि सभिनि जो कंहिं उमिरि जूं ॻाल्हियूं हज़रत उस्मान जूं ॻाल्हियूं ॿुधाई त हिकिड़े माण्हू चयोसि हदिसना अन अबू बकर जे बारे में या अली तूं ॿुधा त उन वॾो साह थधो साह खणी हज़रत अली चयो ऐं हा त ऐं थधो साह खणी त छा चयईं त ذاك امرؤ سماه الله صديقا على لسان جبريل त हज़रत अली ते छा चयो त इहो माण्हू अहिड़ो हो जंहिंखे अलाह ताला 7 आसमाननि जे मथां जिब्रील सां उन सां पैगाम मोकिलियो त नबी करीम खे चयो त हीअ आहे सिद्दीक़ अलाह ताला हुनखे 7 आसमाननि जे मथां जिब्रील जे ज़रिए नबी करीम ॾे मोकिलियो त हीअ आहे सिद्दीक़। हीअ रिवायत अल हाकिम में आहे 3 जुल्दे में 73 सफ़ा में त ॾिसो न कहिड़ो सहाबी हिक ॿिए खे ॼाणींदा हुआ हिक ॿिए जो क़दुरु कंदा हुआ ऐं असांखे बि इहो करणु खपे। अलाह ताला असांखे तव्हांखे ऐं हर मुस्लमान खे इल्मु नाफ़िअ जे हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।